सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त के मुअत्तल करे छॾियो आहे। संदसि जाइ ते लाड़ कैंपस के प्रो वाइस चांसलर डॉक्टर सिद्दीक़ कलोड़े के वक़्ती वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो आहे। उन सिलसिले में यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते पारां नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे वीसी प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट ताईं मुअत्तल रहंदो ऐं संदसि मुस्तक़बिल जो फ़ैसिलो इंक्वायरी रिपोर्ट अचण बैदि कयो वेंदो। वाज़िह रहे त सिंध जे वॾे वज़ीर सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त जे मथां मढ़ियल इल्ज़ामनि जी जाच लाइ रिथाबंदी तरक़ी बोर्ड जे चेयरपर्सन नाहिद शाह दुरानी खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो हो। संदसि मथां माली बदउनवानी, कमज़ोर इंतज़ामकारी, अख़लाक़ खां किरियल हरकतुनि जा इल्ज़ाम मढ़ियल हुआ, जिन जी जाच नाहिद शाह दुरानी कंदी।